बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सलामुअलैकुम या आली मदद। वालेकुम अस्सलाम। भिटाई सरकार जे कलाम सां असांखे जेको पैगाम थो मिले उहो पैगाम अल्लाह जी मारिफत जो पैगाम, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत ऐं ख़ातमियत खे सम्झण लाइ समझ कीअं पैदा कयूं, कीअं सम्झूं ऐं छा सरकार रिसालत जो पैगाम हो ऐं मौलाए काइनात कीअं मारिफत ख़ुदा जी बयान कई, कीअं सम्झायो ते अल्लाह जो जेका सिफ़ात आहिनि ऐं अल्लाह जे बारे में कीअं असांजी मारिफत वधे। भिटाई सरकार जी जेकी अशार आहिनि उन में क़ुरान जी आयतनि जो तर्जुमो न बल्कि तफ़सीर ऐं उनजी जेकी गहराई आहे, उनजी जेकी उनजो जेको पैगाम आहे उहो उन में मिले थो असांखे। मोहतरम मोहम्मद दाऊद मयमण साहब सां मुलाक़ात थी, तमामु ख़ुशी थी त भिटाई सरकार जे बारे में ऐं औलिया इलाही ख़ासि तौर सिंध में जेका औलिया इलाही जिन्हनि जा मज़ार आहिनि ऐं उन्हनि जो पैगाम शहबाज़ क़लंदर रहमतुल्लाह अलैह, शाह लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह ऐं थोरो असां अॻिते वधी कमु कयूं त हज़रत अब्दुल्ला शहबाज़ी ऐं असुल जेको मंबा ऐं माख़ज़ ऐं मरकज़ आहे उहो अहल बैत जा जेके पैगाम आहिनि। भिटाई शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे बारे में ॿारनि खे सिंध जी जेके रिहाइशी आहिनि उन्हनि खे कीअं मारिफत वधायूं, कीअं उन्हनि खे ख़बर थिए त भिटाई सरकार जो पैगाम छा हो। हिन तहरीक में जनाब मेमण साहब जो कमु आहे मां सम्झां थो बहितरीनु कमु आहे ऐं तमामु इनक़लाबी कमु आहे ऐं असांखे साथ ॾियणु घुरिजे। मां पैगाम थो ॾियां सभिनीनि खे, सिंध वारनि खे जेका बि चाहिनि था मारिफत वधाइनि पंहिंजी, त इन कम में पंहिंजो हिसो वठनि ऐं इन तहरीक में पंहिंजो हिसो वठनि। शुक्रिया। थैंक यू।